हिन ज़माने जे पुटन का हर तरह हर गाल में दर हकीकत में मिठा न्याणी चंगी 100 बार थी। छो पुट सदाई सोच में आ मुझो बाबो शल मरे मिल्कियत मुखे मिले हिनखे या ऊटार थी। पर धी चवे थी या खुदा उम्र अबे जी कर दराज मुनियाणी ले हमेशा ओट यादार थी। नबी से फरमायो बनातुकुम हसनातुकुम, फरमायो तवाजू न्याणियूं तवाजू नेकी था। न्याणी घर में जाई तवाजू नेकी शुरू थी वई। न्याणीअ खे मानी पिया खारायो या भी नेकी था। न्याणीअ खे पानी पिया प्यारो या भी नेकी था। न्याणीअ जे लाइ लकड़ा वठी आयो या भी नेकी था। न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो या भी नेकी था। न्याणी जे लाइ सोन जो कोको वरतो या भी नेकी थव। न्याणीअ जे लाइ सोन जी बाई वरतो या भी नेकी थव। बनातुकुम हसनातुकुम, मुझे नबी फरमायो जमण खां वठी शादी ताईं, शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका भी न्याणी जी ख़िदमत था कयो ये तव्हांजो नेकियूं आहिनि, तव्हांजे आमाल नामे में तुरंत। अबे अम्मा सां भी औलाद जी मोहब्बत आहे। अबो अम्मा औलाद जी मेहरबान आहिनि। पर दीनियूं ॻोठ जा मुसलमानो, मां तव्हां खां पुछां थो नबी साईं खां वधीक मेहरबान केरु आहे? नबी साईं खां वधीक हिन उम्मत ते शफ़ीक़ केरु आहे? खुदा जी ज़ात जो कसम आहे एतिरो अबो अम्मा पंहिंजे औलाद ते मेहरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी उम्मत जे मथां मेहरबान ऐं शफ़ीक़। अल्लाह से फरमायो लक़द जाअकुम रसूल मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। यारो सिपारो सूरत तौबा रब फरमायो मुसलमानो मुबारक हुजेव अड़ो पैगंबर तव्हां जे नसीबत में आयो आ। अड़ो सुनो मोहम्मद तव्हां खे मिलियो आ। जो तव्हां खे तकलीफ़ थी थे त मोहम्मद मुस्तफ़ा जी दिल जुड़ी थी पे त मूंखे तकलीफ़ थे मुंहिंजे उम्मत खे न थे। अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम, रब फरमा एडो तव्हां ते मेहरबान ऐं शफ़ीक़ आ जो अबू अम्मा भी तव्हां ते एतिरो मेहरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां जे मथां मेहरबान ऐं शफ़ीक़। अबू अम्मा भी हिक कंदा, हिकिड़े पुट खे वधीक प्यार ॾींदा, ॿिए खे वरी घटि। पैसा हिकिड़े खे वधीक ॾींदा, ॿिए खे घटि। मिल्कियत हिकिड़े खे वधीक ॾींदा, ॿिए खे घटि। हालांकि ईअं न कनि। तव्हांखे ख़बर आहे जुमे जे हर खुतबे में इमाम साहब ये आयत पढ़ंदो आहे इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान। अल्लाह ताला तव्हां खे हुकुम थो करे त अदल ऐं इंसाफ़ कयो। पीउ मां इंसाफ़ न कंदा त ॿियो केरु आहे जेको दुनिया में इंसाफ़ करे? अॼु पीउ मां ई इंसाफ़ कोन था कनि। असांजे ज़िले नौशहर फरोज जो वॾो आलिम हुयो मौलाना मुफ्ती काज़ी अब्दुर रहमान ख़ास वॾा आलिम। उन वटि हिकिड़ो वॾेरो आयो इलाइक़े जो, चईं ही पुट मुंहिंजो ॾाढो ख़िदमतगार आहे, मुंहिंजो फर्मा बरदार आहे, मूंसां गॾु रहे थो। हिन पुट खे 2-3 एकड़ ज़मीन मां वधीक ॾींदुसि। साईं फरमायोसि बाबा ईअं न कर, तूं इंसाफ़ कर। तव्हां इंसाफ़ कर। पुट मौलवी हुजे या गैर मौलवी हुजे, आलिम हुजे, जाहिल हुजे, नमाज़ी हुजे, बेनमाज़ हुजे, दीनदार हुजे, बेदीन हुजे, मुल्ला हुजे, मवाली हुजे, पीउ मां इंसाफ़ कयो।
हिकड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदव या उन सां ख़ैर ख़्वाही नथा कयो, उन जे लाइ दुश्मन था पैदा कयो। नंढा ॿार विढ़ंदसि, ॿाहिरि न विढ़ेसि त भाटिया विढ़ंदसि, त तोखे वधीक मिल्कियत छो आहे? या ख़ैर ख़्वाही नथा कयो हिकड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾेई, अयाश थी पवंदो, बदमाशी कंदो। घणी मिल्कियत जो वॾनि जी अची वई कमाई हूंदी कान्हे, पराई मिल्कियत वॾनि जी कमाए, पोइ बदमाशी कंदो, पोइ शराब, पोइ अयाशी। ईअं न कयो। नंढो भाउ छा चयो, चवड़ो जो वॾे भाउ खे मारे विधो, पीउ खे लठियूं कुआड़ियूं। पोइ आयो साईं वटि, साईं वॾो ज़ुल्म थी वियो, मां तव्हांजो चयो न वरितो। साईं फरमायो हाणे ख़ुशि थिए, हिकिड़ो पुट माराई, ॿिए खे जहन्नम में पहुचाई। अब पीउ खे जो लठियूं आहिनि त माना जहन्नम में। ईअं न कयो, इंसाफ़ कयो। न्याणियुनि खे बि मिल्कियत ॾियो, न त भाणे जा मामनि खे मारींदव। भाणे जा मामनि खे मारींदव। चवां थो इंसाफ़ नथो थिए। भाणे जा माउ खे चवंदा त तूं छो थी मिल्कियत वठ, माइरुनि खे था मार ॾियनि त भाड़ियुनि खां वठो। पीउ माई इंसाफ़ नथा कनि, थाणनि ते इंसाफ़ थी, कोर्टुनि में इंसाफ़ थींदो, सरदार ओताकुनि में इंसाफ़ कंदा। असांजे इलाइक़े में हिकिड़ो नेक साले बुज़ुर्ग माण्हू हुयो, आलमनि सां ॾाढी मोहबत। हिकिड़ो पुटु छॾियां, सॼी मिल्कियत पुट जे नाले ते। पुछा पियो करे त भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश करे सघनि थियूं कि न? बाबा बख़्शिश हिबो जाइज़ तॾहिं आहे जॾहिं उन जे हथ में मिल्कियत हुजे। उन जे हथ में का शइ आहे ई कान, मां ईअं चवां त फलाणी शइ तव्हांखे हिबो आहे, इहो जाइज़ आहे? न्याणियुनि खे तव्हां ॾियो ज़मीन, पैसा ॾियो उन जे हथ में, पोइ ॾिसो त भाइरनि खे ॾियनि। हुन जे हथ में ई का शइ कान्हे। इहो शरई मसइलो आहे त जेसि ताईं भेनरुनि जो कब्ज़ो न हूंदो, उन जे हथ में अचे हिकु ॿ फ़सुल खणनि, पोइ भली ॿारनि खे बख़्शिश कनि। सॼी मिल्कियत पुट जे नाले ते कराई, पाण मरी वियो, पुट छा कयो, सॼी ज़मीन विकिणी छॾी, भेनरुनि खां पुछाई न कई। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इन पीउ ज़ुल्म कयो या न कयो? इहो पीउ ज़ालिम चइबो या न? क़ुरान तो फरमाए लिज़्ज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। रब फरमायो जीअं तव्हांजा पुट तव्हांजी मिल्कियत जा वारिस आहिनि, त तव्हांजूं न्याणियूं बि तव्हांजी मिल्कियत जूं वारिस आहिनि। तोखे 100 जरेब ज़मीन आहे, हिकिड़ो पुट अथई, 2 न्याणियूं, 3 न्याणियूं या 4 न्याणियूं आहिनि, 50 जरेब पुट जा अथई, 50 जरेब तुंहिंजे न्याणियुनि जा। तुंहिंजा 100 दुकान शहदाद कोट में आहिनि, हिकिड़ो पुट अथई, 2 न्याणियूं या 3 न्याणियूं आहिनि, 50 दुकान पुट जा, 50 दुकान तुंहिंजे न्याणियुनि जा। पुट खाइनि, पुटनि जूं ज़ालूं खाइनि, बाक़ी न्याणी न खाइनि, न्याणी जो औलाद न खाइनि। हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हकीकत में मिठा न्याणी चङी 100 बार थी। छो? पुट सदाई सोच में आ, मुंहिंजो बाबो शल मरे, मिल्कियत मूंखे मिले हिनखे इहा ऊंटार थी। पर धी चवे थी या ख़ुदा उम्र अबे जी कर दराज, मूं नियाणीअ लाइ हमेशा ओट ऐं आधार थी। नबी साईं फरमायो बनातुकुम हसनातुकुम
फरमायो तव्हां जूं न्याणियूं तव्हां जूं नेकियूं अथव। न्याणी घर में ॼाई तव्हां जूं नेकियूं शुरू थी वई। न्याणीअ खे मानी पिया खारायो या बि नेकी अथव। न्याणीअ खे पानी पिया पियारियो या बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ लकड़ा वठी आयो या बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो या बि नेकी अथव। न्याणी जे लाइ सोन जो कोको वरितो या बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ सोन जी बाई वरितो या बि नेकी अथव। बनातुकुम हसनातुकुम, मुझे नबी फरमायो जमण खां वठी शादी ताईं, शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका बि न्याणी जी ख़िदमत था कयो ये तव्हां जूं नेकियूं आहिनि, तव्हां जे आमाल नामे में तुरंत। इन जो शादी को पहुचोस तो हाँ हेडे न अचजा बस ठीक है। हाँ हेडे न अचजा का उम्मीद न भाई जा ये न चौंदा चोस पुट जेस ताईं मां जेरो हां तो सा बदला बाकी मुक्स मां तो के यो दिनो आए न साने भाई जा तो के का तकलीफ दे का लट्टे कपड़े की तो के जरूरत पवे, खादे पीते की जरूरत पवे। जमा पुटन के जान तो पुट तो के भी दस बाकी मुक्स के न छ बाबा पुटन के भी दा हो को न दीदा। न्याणी जे करे चे तो बाबा मां बीमार हूं तो छाए ये न चो त हेडे इंदी त गबा गबा करे जई ओते मुक्स वट भी जुल्म थे से हेडे पी मां बचन न जन से बाहर भी डंडो खई बिठान ओ या कोरट में भजन ओ थाने पे भजन तो मोह ये न कयो बाबा, जुल्म न कयो। मिस्र जो एक अमीर होयो वो पांजे न्याणी के पाणाए न्याणी तो प्यारी असा पाण न्याणी वारा ओ न्याणी जे मुक्स के चे पुट तू भी मुजो इन न्याणी वांगुर पुट इया जो खां बात जे कर तू भरजी वनी त मुझे न्याणी के तकलीफ न दी जा ये अमानत मोट छडे इना के मार जाना इना के तकलीफ न दी जा। ये चो ये ना जो बल होडे भी जुल्म इते भी जुल्म ये न न्याणी जो पछाड़ी के साथ जा असा त ॾिठो आ त औलाद पुटन को वधीक न्याणी खिदमत आया। एक बार जनाजो आयो पो जनाजे का अग में मौली साहब ऐलान कयो तो बाबा इन कुराड़े जे मथा जे कने का जो हक वा एकड़ा हक न अल्लाह जा या हक न बानन यो ऐलान कंदा कर एकड़ा हक न अल्लाह जा या हक न बानन जा। अल्लाह ताला पांजा हक माफ तो करे छडे तने करे तवा भी न मईद के माफ कयो तो बानन जा हक भी वरी बिन किस्मन जा घणन किस्मन बानन जा हक भी बिन किस्म एकड़ा माली हक या जुबान कंहिंखे गाड़ ॾिनई कंहिंखे घटि वधि ॻाल्हाई कंहिंजी गिला कई ॿिया माली हक त पोइ ॾींदा बाक़ी ज़ुबान सां जेकॾहिं कंहिंखे ॻाल्हायो ते कंहिंजी गिला कई ते रब बि माफ़ थो करे तव्हां बि माफ़ कयो। तो उन मौलवी साहब चयो बाबा हिन जे मथां कंहिंजो माली हक आहे हिन जा पुट पोइ माफ़ कयोसि या उहे ॾींदा। त हिकिड़ो हमराह सिफ़ मां ॿाहिरि निकिरी बीठो चए मुंहिंजा 5 लख हिन जे मथां जेस ताईं उहे 5 लख मूंखे न मिलंदा तेस ताईं मां जनाज़ो पढ़ायो न ॾींदुसि। ऐं हुन सही चई। हाणे हुनजा पुट हिकु ॿिए ॾे पिया निहार 5 लख केरु जनाज़ो पियो। न्याणी खे ख़बर पई त बाबे जो जनाज़ो हिकिड़ो कर्ज़ी पढ़ियो नथो ॾे
उन न्याणी पंहिंजा लील मला था पंहिंजो कोको पंहिंजी मुंडी ला थई प्लेट में हिकिड़े ॿार खे ॾिनई तई मुंहिंजे बाबे खे वञी कर्ज़ जे लाइ सोन ॾे चई बकाया पैसा मां इंशाअल्लाह महिनत मज़दूरी करे मां पंहिंजे बाबे जो कर्ज़ लाहींदसि महिरबानी करे मुंहिंजे बाबे खे माफ़ कर। उन्हें हमरा चयो बाबा हिन जा पैसा मूंडे कोनन के मूंडे मुंहिंजा हिन जे पैसा कोन 5 लख हिन जा मूंडे पर मां ॾिसां पियो त पुट वधीक बाबा पी मां खे मां त ॾिठो आहे अक्सर त मौलवियुनि ॾे मायूं मानी मोकिली हूंदियूं त बाबे जे लाइ दुआ करो आया असां ॾिठो आहे मस्जिद जे पेशमामनि खे त नंढड़ा ॿार मानी खणी ईंदा आहिनि साईं अम्मा थी चवई त असांजे नाने खे ख़त्म ॾिजे न माना ध्यानु पंहिंजे पीउ मां खे ख़त्म ॼाणाइनि पुटनि खे यादि ई कोन्हे। सॼो वाइदो कयो त पुटनि खे बि ॾींदासीं सुठो तरीक़ो इहो अथव त मिल्कियत पंहिंजे नाले अच्छा ज़मीन हुजे प्लाट हुजनि दुकान हुजनि उहे पंहिंजे नाले जेड़े ई पुटनि जे नाले ते कंदो सुभाणे घर मां कढी न जंदो चवंदा तुंहिंजो वञे छा असांजी मिल्कियत खोड़ विकिणी पिया छॾनि हथ कटिजी वेंदा तंहिंजे करे मिल्कियत पंहिंजे नाले ते कयो तव्हां मरी वेंदो असां वेठा आहियूं इंशाअल्लाह शरीयत मुताबिक़ तव्हांजे पुटनि खे बि ॾींदासीं न्याणियुनि खे बि ॾींदासीं बेवा हूंदी त हुनखे बि ॾींदासीं जेरे पंहिंजा हथ कपियो न जेकर ॾियो था त पोइ शरीयत मुताबिक़ पुटनि खे बि ॾियो न्याणियुनि खे बि कब्ज़ो बि ॾेई वञो न त ॿाहिरि कब्ज़ो न ॾींदा। तो बहरहाल माज पे कि हम नबी से एडो मेहरबान एडो शफीक सुभान हजरत अब्बास के फरमायूं चाचा ज़मज़म जे खूह मां पानी जो डोल त कढो पानी जो डोल कढियो फरमायूं हिकिड़ो प्यालो मूंखे भरे ॾियो साईं खे पानी जो प्यालो भरे ॾिनो वियो नबी से उन प्याले मां ॿ टे ढुक पीता वरी बाजी ओगर मुबारक वारो पानी डोल में विझो फरमायो डोल ज़मज़म जे खूह में विझो साहब आज के ज़हन में छा हिकमत आ नबी से फरमायो तव्हां त रोज़ानो मां मोहम्मद जी ओगर पियंदा हो हाणे क़यामत जेके मुंहिंजा गुनहगार उम्मती ज़मज़म जो पानी पियंदा त उन्हनि खे बि मां मोहम्मद जी ओगर नसीब जन ज़मज़म जो पानी पीतो हथ मथे करो सुभान अल्लाह सब मक्के मदीने विया हो जाम हिते पिया बहरहाल हिते त मिलाए था हिते त मिलाईंदा आहिनि इहो बि भलो आहे मौलाना मक्की साहब चवंदो इहो जेको ज़मज़म जे पाणी में मिलाइनि था इहो बि बरकत मां दुआ दो घुरा अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे उते मक्के मदीने पहुचाए ढवते ज़मज़म जा जाम नसीब फरमाए नबी से फमा ज़मज़म लिमा शुरिब लहू फरमायो ज़मज़म जो पानी जा मकसद जे लाइ पियंदो अल्लाह तव्हां जो मकसद पूरो करो ज़मज़म जो पानी पी दुआ करो या अल्लाह मुझी शादी थे इंशाअल्लाह शादी थी ज़मज़म जो पानी पी करे दुआ करो या अल्लाह मुझे बचड़ो दे इंशाअल्लाह रब बचड़ो दींदो ज़मज़म जो पानी पी करे दुआ करो या अल्लाह मुझे नौकरी मिले इंशाअल्लाह नौकरी मिली वेंदव ये मुजरब वजीफो द मां न तो चवा मुझे नबी फरमायो मा ज़मज़म लिमा शुरिब लहू ज़मज़म जो पानी जा मकसद जे लाइ पियंदो अल्लाह तव्हां जो मकसद पूरो करो इदा मेहरबान ईद जे दिन कुर्बानी था कर एकड़ो दुंबो से बे कयूं दुआ करूं या अल्लाह मां पंहिंजे तरफा पंहिंजे आल अयाल जे तरफा कुर्बानी तो कया
वरी बियो दुंबो ज़िब करे नबी से दुआ था घुरन या अल्लाह हाणे क़यामत जेके मुंहिंजा गरीब उम्मती कुर्बानी जी ताकत नथा रखी सघनि या अल्लाह ही दुंबो मां पंहिंजे गरीब उम्मतनि जे तरफ़ों कुर्बानी थो कयां जे मुंहिंजा गरीब भी कुर्बानी जे सवाब में हर जाए हर जाए अड़ी जाए देखारो जिथे नबी से पंहिंजी उम्मत के विसारे ऐं असां मुसलमाननि हर जाए ते नबी से के विसारे छॾियो मां तव्हां खां पुछां थो माफ़ कजो जंहिं महिल ॾाढी चुराईंदा आहियूं उन वक़्त में नबी से यादि हूंदो नबी से यादि हुजे त असीं ॾाढी चुरायूं जंहिं महिल गारियूं ॾींदा आहियूं गिला कंदा आहियूं व्याज खाईंदा आहियूं रिश्वत गरीबनि सां ज़ुल्म कंदा आहियूं उन वक़्त में नबी से यादि हूंदो नबी से वफा में इंतिहा कई असां मुसलमाननि बेवफाई में इंतिहा कई रात जो इको हलाए शादी ते न्याणियुनि खां नाच कराईंदा आहियूं नबी से याद हूंदो नबी से याद हो गया तो सब ने न्याणे को नाच कराई जंहिंखे नबी याद हूंदो गुनाह न कुरान मजीद में अल्लाह से फमा वमा कान लकुम अन तुजू रसूल अल्लाह ओ मुसलमानों मां रब तव्हां के पारत थो कयां मुंहिंजे रसूल खे दुखाए जो मां तव्हां खां पुछां तो असां नमाज न पढ़ंदासीं नबी से के दुख थींदो या दुख थींदो असां ॾाढी कुड़ाईंदासीं नबी से के दुख थींदो असां गिला कंदासीं गारियूं ॾींदासीं गरीबनि ते ज़ुल्म कंदासीं अल्लाह जे नबी खे दुख थींदो कुरान तो फमा मुसलमानों मां तव्हांखे पारत थो कयां मुंहिंजे रसूल खे दुखाए जो न इन्नल्लज़ीना यूज़ूना अल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरह व अद्द लहुम अज़ाबन मुहीना कुरान तो फमा 22 सिपारो सूरत अज़ाब रब फरमाए कि अल्लाह जे रसूल खे दुखाईंदा अल्लाह के रसूल के तकलीफ था ॾियनि ईज़ा इंतिहा दुनिया में आखिरत में उन्हनि जे मथां लानत आहे वअद्द लहुम अज़ाबन मुहीना ऐं मरण खां बाद उन्हनि जे लाइ ख़्वारी वारो अज़ाब तयार कयो अॼु वाइदो कयो त उहे कम कंदासीं जंहिं सां अल्लाह बि ख़ुशि थिए त अल्लाह जो रसूल हर सूमर जी रात नबी साईं वटि असांजा आमाल नामा फरिश्ता खणी ईंदा इन ॻोठ जो नालो छा दीन जो दीनो कोट ये रिपोर्ट खणी ईंदा वञनि या रसूल अल्लाह दीनो कोटो जो फलाणो तव्हांजो मक्सी तव्हांजो उम्मती सॼे हफ़्ते में हिकिड़ी बि नमाज़ न छॾियईं रोज़ानो क़ुरान मजीद जो दौर कंदो हो हर वक्त तव्हां ते दुरूद पढ़ंदो पाड़े वारनि मिटनि माइटनि सां ॾाढो भलो पियो हले हर गुनाह खां बचे पियो हदीस में अचे थो नबी साईं वटि इहा रिपोर्ट पेश थी थिए त अल्लाह जो रसूल ख़ुशि नबी साईं दुआ था घुरनि असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयात पर जेकॾहिं रिपोर्ट पेश थिए फलाणो तव्हांजो मक़सद सॼे हफ़्ते में हिकिड़ी बि नमाज़ न पढ़ियईं न कुरान मजीद जो दौर न दुरूद रात ॾींहुं गारियूं गिला गीबत क्रोध बनण व्याज रिश्वत ज़ुल्म इहा रिपोर्ट जेकॾहिं नबी साईं वटि रोज़े में फरिश्ता खणी वञनि ॿुधायो अल्लाह जे रसूल खे दुख थींदो या न ओ मोहम्मद मुस्तफा जंहिंखे रब तुझे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुंहिंजे कारनि कारनि ज़ुल्फनि जो कसम जेके तुंहिंजे सोने चेहरे मुबारक खे ढके रखिया मा वद्दअक रब्बुक वमा कला तोखे छॾियो बि कोन अथमि तोखां नाराज़ बि कोन आहियां वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा
मुझा सोना दुनिया में त तोखे नाराज कोन कंदुस पर आखिरत में भी तोखे एतिरो ॾींदो जो सोना तू राज़ी थी। अजी नबी जो उम्मती गुनाह करे नबी से के नाराज थो करे। रबीउल अव्वल जी 12 तारीख़ असां के था जन बल सड़न कटुगु मीलाद बल सड़न कटुगु मीलाद असां मीलाद ते सड़दा असां के नबी से जी जमण जी खुशी ना ये अब्बो आई अम्मा है ये ज़ाल है ये न्याणी आई भेण ये सौट आई मासात आई मारोट आई पुफाट आई चाचो आई मामो ये सब रिश्ता असांखे मिलिया मोहम्मद मुस्तफ़ा जे सदक़े। ये नमाज आई रोज़ो ये मस्जिद ये मदरसो ये हज ये उम्रा ये खैर ये खैरात ये दाढ़ी पटको ये सब कुछ असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदक़े मिलियो। मां तव्हां खां पुछां थो रबीउल अव्वल जी 12 तारीख़ सॼो ॾींहुं मस्जिद में वेही करे क़ुरान मजीद पढ़जे दुरूद पढ़जे नबी साईं जो शान नबी साईं जा मौजज़ात नबी साईं जा कमालात ईअं मस्जिद में वेही करे बयान कजनि नबी साईं जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात कजे नबी साईं जे ईसाले सवाब जे लाइ ग़रीबनि मिस्कीननि खे लटा वठी ॾियो गरीबन मिस्कीनन मरीजन जा इलाज करायो बुधायो इन में नबी से खुश थी दो या सॼो ॾींहुं 12 रबीउल अव्वल ते हथन में झंडियूं खणी करे नाच कजे न नमाज न क़ुरान जी तिलावत सॼो ॾींहुं ऐं तव्हांखे ख़बर आहे जुलूसन में केॾी मस्खरी मज़ाक थी वई आहे बुधायो अल्लाह जो रसूल ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि में हिन ॻाल्हि में ख़ुशि थी मीलाद हीअं मल्हाए पाक जाइ ते नबी से जो शान नबी से जा मौजज़ा नबी से जा कमाल नबी से जी हर सुन्नत हर अदा के जिंदा करे इन में अल्लाह जो रसूल खुश अज वायदो के त मीलाद इन नमूने से 5 वक्त नमाज जी पाबंदी नमाज पढ़ो या बगल टुटल नमाज कम जी साहब आल बैत वाली नमाज त असां वटि कान्हे पर इहा बगल टुटल नमाज कम जी द इंशाअल्लाह अकीदो ईमान सही हुंदो का जो हक न हुंदो नबी साईं जी सुन्नत के जिंदा कयोसीं क़यामत जे ॾींहुं या आमाल नामे में भगल टुटल नमाज हूंदी त रब जो दीदार भी थी वेंदो नबी साईं जी शफाअत भी नसीब थी वेंदी जन्नत भी मिली वेंदी नमाज आमाल नामे में न हुई त का शइ न मिले कब्र में पहिरें नंबर ते फरिश्ता सवाल कंदा मर रब्बुक तुंहिंजो रब केरु हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको रोज़ानो 5 दफ़ा रब जे सॾ ते मस्जिद में न आयो न मोबाइल छॾियईं न तास छॾियईं न जुआ छॾियईं न छक्को रांद छॾियईं इहो कीअं क़ब्र में चवंदो त मुंहिंजो रब अल्लाह आहे बेनमाज़ी जवाब कोन ॾेई सघंदो मथां खां जे ॾटे ते लॻो त बस अघ ई तपा न त मगल गई मोट वैसा जे पारों पढ़ी वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा कुरान तो फमा कोई का जो बार कोन खणंदो कोई का जो बार पी मां बेज़ार थी वेंदा यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि कुरान तो फमा भा खां बेज़ार हूंदो अबू अम्मा औलाद खां बेज़ार औलाद अबे अम्मा खां बेज़ार मुग़िस ज़ाल खां बेज़ार ज़ाल मुग़िस खां बेज़ार पी मां जनमल बेज़ार हूंदा पी मां खां वधीक को मुर्शिद आहे पी मां खां वधीक को शफ़ीक़ आहे कुरान तो बेज़ार बाबा पंहिंजी हिम्मत कयो इंशाअल्लाह जेको 5 वक्त नमाज पढ़ंदो वो फरिश्तन के जवाब में चवंदो मां जिंदगी में पंहिंजे रब खे न विसारियो
जॾहिं बि रब जो सॾु थींदो मां पहुचंदोस। हाणे 3 गज ज़मीन जे अंदर मां रब खे कीअं विसारींदुसि? रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह। ये चांडे साहब चयो जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा, ठरणो वाया सरणो वा, नेठ तह कली मरणो वा, ही दर धूड़ में धरणो वा। मुझे नबी फरमायो कब्र के मिट्टी जो ढेर न समझो, या कब्र या त जन्नत जे बागर मो हिकिड़ो बाग अथव, या जन्नत जे खॾुनि मो हिकिड़ी खॾ अथव। इन सुवाल जे जवाब जी तयारी थियो। नमाज पढ़ंदो इंशाअल्लाह जवाब ॾेवा। 2 नंबर ते फरिश्ता सवाल कंदा वा मन नबी कतो जो नबी केरा। हाणे मां तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जो वास्तो अथव मस्जिद में वेठा हो, जेको नबी से जे सुन्नत के ज़िबे करे, नबी से जे सुन्नत जूं धाणियूं कढी छॾे, इहो कब्र में चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा। इहो चवंदो हाय ला अदरी, मूंखे काई ख़बर कान्हे का। पर जेको नबी से जी सुन्नत के, नबी से जे तरीक़े के, नबी से जे अदा के ज़िंदा कंदो, कब्र में चवंदो फरिश्तनि खे मां ज़िंदगी में पंहिंजे सोने नबी खे न विसारियो, हर वक्त मां नबी जी सुन्नत ते अमल कयो। हाणे मां पंहिंजे नबी खे कीअं विसारींदुसि? नबी मोहम्मद रसूलुल्लाह, मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह। इन सवाल जे जवाब जी तयारी किया तो नबी जे सुन्नत के, नबी जे अदा के, नबी जे तरीक़े के ज़िंदगी। हिकिड़ो साहबी हो पंहिंजी अम्मा खे नबी साईं जे घर मोकिली त अम्मा साईं जन जे घर वञो, उते ॾिस त मुंहिंजो सोनो नबी घर में कीअं थो अचे, साईं जन घर में कीअं था ॻाल्हाइनि, नबी साईं घर में कड़ा कम था कनि, त मां बि पंहिंजे घर में ईअं अचां जीअं मुंहिंजो सोनो नबी। मां बि पंहिंजे घर वारनि सां ईअं ॻाल्हायां, उहे कम कयां जेके कम मुंहिंजो सोनो नबी पंहिंजे घर में। इन्हनि सुन्नतुनि खे बि ज़िंदा कंदा। ऐं असां पाणी था पियूं तॾहिं बि खॿे हथ। बिस्मिल्लाह बि कोन था पढ़ूं। अञा गॾु ऐं ढोर बि कुझु साहियूं पटी थो, असां हिकिड़ी साईअ में सॼो गिलास हालांकि 3 साहियूं हर तरीक़े में नबी साईं जी सुन्नत हुजे, इंशाअल्लाह पोइ कब्र में जवाब ॾींदो मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा। 3 नंबर ते सवाल थींदो मा दीन का, तुंहिंजो दीन छा आहे? हाणे जंहिंखे दीन वणे ई कोन थो। ही तबलीग जमात वारा हर नमाज खां बाद उथी था भाई, बकाया नमाज के बाद 5 मिनट बैठे दीन की बात होगी, पर अफसोस असांजे मुसलमाननि ते होते 3 कलाक मोबाइल ॾिसे थो, हिते 5 मिनट नबी साईं जे दीन जी ॻाल्हि नथो। इहो कब्र में चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम। तबलीग जमात वारा दर ते बीठा आहिनि, पुट खे चवंदो बाबा खे वठी आ त थोरी दीन जी ॻाल्हि कयूं। अबो उते घर में टीवी पियो ॾिसे या मोबाइल पियो ॾिसे। अब्बा तबलीगी आया आहिनि, चवंदा असां दीन जी ॻाल्हि कंदासीं, त पीउ पुट खे चयो त हिननि खे चओ मस्जिद में हलिया वञो, मां हिननि कंजरनि जी ॻाल्हि खे न छॾी। उते टीवी पियो ॾिसे, मोबाइल ते तबसरा पियो ॾिसे। तव्हां ॿुधायो इहो कब्र में चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम। बाबा दीन जी जलसो थे या जब अॼु हिते आया हो, अल्हम्दुलिल्लाह ॾाढो भलो थियो। दीन जी ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ जिथे भी कोई प्रोग्राम थे, कोई तबलीग जमात वारा अचनि त ॿुधंदासीं त अमल जी तौफ़ीक़ थींदी इंशाअल्लाह। जेको दीन जूं ॻाल्हियूं इएं तवजो सां ॿुधंदो, जीअं अॼु तव्हां वेठा हो, इहो कब्र में चवंदो दीनी अल इस्लाम, मुंहिंजो दीन इस्लाम आ। नबी साईं फरमायो पोइ जन्नत जी दरी खोली थी वञे, जन्नत जो बिस्तरो विछायो थो वञे। फरिश्ता चवंदा नम नम सोना हाणे निंड कर, तो दुनिया में रब सां मोहम्मद मुस्तफ़ा सां दीन सां साथ ॾिनो, हाणे क़यामत ताईं कब्र तुंहिंजे लाइ जन्नत जे बाग।